मुराद मेमर में मुकामी गोठन ते बहरिया टाउन इंतजामिया तरफा मुसलसल चढ़ाई नहीं फायरिंग करे गोठाणन के जख्मी करण खिलाफ इंडिजीनियस राइट्स अलायंस ईद खां पोइ तहरीक हलाइण जो ऐलान करे छॾियो। 23 मई ते बहरिया टाउन खां मुतासिर ॻोठ हादी बख्श कबोल में सियासी पार्टियुनि ते बदल क़ौमी कठ घुराइण जो ऐलान कयो वियो। मेमर ॻोठ में इंडिजीनियस राइट्स अलायंस जे घुरायल इजलास में गुल हसन कलमती, अब्दुल खालिक जूने जो, खुदा रिनो शाह, रहमान गुल पालारी, इलाही बख्श बुकिक समेत वॾी तादाद में अॻवाननि ऐं मेंबरनि शिरकत कई। इजलास में बहरिया तरफ़ां चढ़ाइनि ऐं ॻोठाणनि खे ज़ख़्मी करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़ामत कंदे गडाब थाणे ते दाख़िल करायल केस खे हथ वठी कमज़ोर करण ऐं बहरिया जे मालिक मलक रियाज़ समेत अहम घुरिबल माण्हुनि खे FIR में नामज़द न करण ते इंतज़ामिया ते सख़्त तनक़ीद कई वई। इजलास में अॻवाननि जो चवणु हो त बहरिया टाउन जे मुतासिरनि सां ॾुखिये वक़्त में गॾायूं गुज़िरियल 7 सालनि खां अमली तौर ते मैदान अमल में सरगर्म आहियूं। पंहिंजे माण्हुनि जी मालिकी करण लाइ ईद खां पोइ कठ घुराए मुस्तक़बिल में जदोजहद खे वधीक तेज़ करण लाइ अहम फ़ैसिला कया वेंदा।